पाकिस्तान में गॾनि जो अंग वधी वियो। शुमारियात जे वफ़ाक़ी इदारे ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स मुल्क में चौपाई माल बाबति ताज़ा अंग अखर जारी करे छॾिया। शुमारियात जे वफ़ाक़ी इदारे ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स मुल्क में चौपाई माल बाबति ताज़ा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि, जिन मूजिबि गुज़िरियल 1 साल दौरान गॾनि, मेंहनि, बकरियुनि, रिढनि, उठनि ऐं ॿियनि जानवरनि जी तादाद में नुमायां वाधि रिकॉर्ड कई वई। रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में गॾनि जी तादाद में 1,13,000 जो वाधारो थियो आहे, जंहिं बैदि उन्हनि जो मजमूई अंग 60,47,000 मां वधी 61,60,000 थी वियो आहे। जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि मींहं जी तादाद में 14,17,000 वाधि रिकॉर्ड कई वई, जंहिं सां उन्हनि जो मजमूई अंग 4,76,88,000 मां वधी 4,91,05,000 ताईं पहुची वियो आहे। रिपोर्ट मूजिबि त गुज़िरियल 1 साल दौरान रिढनि जी तादाद में 3,92,000 जो इज़ाफ़ो थियो, जंहिं बैदि उन्हनि जो अंग 3,31,19,000 मां वधी करे 3,35,11,000 थी वियो आहे। अंग अखरनि मूजिबि बकरियुनि जो तादाद 24,22,000 वाधि थी आहे, जंहिं सां उन्हनि जो मजमूई अंग 8,93,93,000 मां वधी 9,18,15,000 थी वियो आहे। दस्तावेज़ मूजिबि मुल्क में उठनि जी तादाद में 16,000 जो इज़ाफ़ो थियो, जंहिं खां पोइ उन्हनि जो अंग 11,77,000 मां वधी 11,93,000 थी वियो आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त घोड़नि जी तादाद में 3,000 ऐं खचरनि जी तादाद में 4,000 वाधि रिकॉर्ड कई वई आहे, जंहिं बैदि घोड़नि जो अंग 3,86,000 ऐं खचरनि जो अंग 2,21,000 थी वियो आहे। ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स मूजिबि गुज़िरियल 1 साल दौरान मुल्क में चौपाई माल जी मजमूई तादाद में 22,49,000 जो वाधारो थियो आहे, जॾहिं त चौपाई माल जो कुल अंग 5,97,11,000 मां वधी 6,19,60,000 ताईं